बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। काफ़ी आबादगार इंसिस्ट कंदा आहिनि फ़ोन कॉल ज़रिए या मैसेज जे थ्रू व्हाट्सअप ते राब्तो कंदा आहिनि त असांखे वीडियो जे ज़रिए तव्हां सम्झाइण जी कोशिशि कयो। सभिनी खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश आहे त कॾहिं बि मायूस न थींदा कयो। आबादगार जो मतिलबु आहे हिमत वारो, बुर्दबार ऐं जदोजहद करण वारो, बाहिम्मत ऐं माना हर मुश्किल खे मुंहुं ॾियण वारो आबादगार। आबादगार जो मतिलबु ई आहे बाहिम्मत माण्हू। माना तव्हां मायूस न थींदा कयो। असांजी जेका महिनत आहे या असां जेका शइ तव्हांखे सम्झाइणु चाहियूं था त तव्हां बाहिम्मत रहो, महिनत कश रहो, जदोजहद कयो, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयो। गवर्नमेंट जी जेके पॉलिसीज़ आहिनि उहे पॉलिसीज़ असांजे फ़ाइदे में आहिनि, पर उन फ़ाइदे में सां गॾु असांखे इज़त ऐं असांखे मुआशिरे में सुठे तरीक़े सां जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि पॉलिसीज़ ते अमल दरामद थिए। कुझु शयूं मां लिखियूं आहिनि। असांजो नारो आहे ख़ुशहाल आबादगार, ख़ुशहाल सिंध ऐं पाकिस्तान। जेकॾहिं असां इन्हनि शयुनि ते अमल दरामद कंदासीं, असां इन्हनि शयुनि ते हिमत वारा रहंदासीं, इन्हनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते परेशान न थींदासीं, इंशा अल्लाह ताला असां कामयाबु आहियूं। पर जेकॾहिं सब्सिडी ऐं हारी कार्ड जे करे तव्हां परेशान थींदो न, इहा हिकिड़ी वॾी मायूसी आहे। हाणे पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ॾिसो, 5 मण वारी जेका गवर्नमेंट जी पॉलिसी हुई उहा हाणे ख़तमु थी वई। त बाबा सॉरी, 5 मण न, 5 बोरियूं, 12.5 मण फ़ी एकड़ ते तव्हां गवर्नमेंट खे ॾींदो। पर हाणे गवर्नमेंट एतिरो मायूस आहे, एतिरो माना परेशान आहे त गवर्नमेंट जो टारगेट पूरो नथो थिए। ठीकु आहे, हू तव्हांखे परेशान कंदा, तव्हांजी कार्ड ब्लॉक थियण जो, तव्हांजी सब्सिडी ख़तमु थियण जो तव्हांखे ॾींदा। इहे सभु ॻाल्हियूं मां लिखियूं आहिनि, इहे आहिस्ते आहिस्ते पाण डिस्कस कयूं था। हाणे माना 12.5 मण फ़ी एकड़ ते तव्हां न ॾींदव, जेतिरी तव्हां वटि कणिक आहे उहा तव्हां ॾींदव। जेकॾहिं तव्हां मिसाल 5 एकड़ आहे तव्हांजी, उन ते तव्हां वटि जेतिरी कणिक आहे तव्हां ॾींदव। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां वटि न आहे त परेशान न थियो। गवर्नमेंट अहिड़ो को बि एक्शन खणण खां पहिरियां 100 दफ़ा सोचींदी त असांखे छा करणु घुरिजे जेकॾहिं टारगेट पूरो नथो थिए। ठीकु आहे, माना तव्हां वटि जेतिरी कणिक आहे उहा तव्हां ॾींदव। ठीकु थी वियो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हारी कार्ड ब्लॉक, कॾहिं बि हारी कार्ड ब्लॉक न थींदो। ॾिसो आबादगार दोस्तो, तव्हां हिकिड़े आबादगार ते हींअर ताईं गवर्नमेंट जेकॾहिं तव्हांजो 1 एकड़ आहे, तव्हांखे हारी कार्ड या सब्सिडी मिली आहे 22,000 सब्सिडी वारा छॾे करे, यूरिया DAP जा पैसा छॾे करे, 1500 थ्रेशर या फ्यूल जा पैसा छॾे करे, बारदाना जो जेको पैसो आहे उनखे छॾे करे, हिकिड़े आबादगार ते मां सम्झां थो घटि में घटि न त 20 खां 25,000 रुपया गवर्नमेंट रुॻो तव्हांजो रजिस्ट्रेशन, हारी कार्ड ऐं सब्सिडी जे प्रोग्राम हलाइण ते ख़र्चु करे चुकी आहे। तव्हांजे जेके माण्हू आया, तव्हांजे मतिलबु फार्म भरण आया, या तव्हांजे ऑफिसनि में जेके अमला वेठा हुया उन्हनि खे मतिलबु TADA, उन्हनि जा अलाउंसिस, उन्हनि खे गाॾियूं, आबादगारनि वटि विज़िट, बैंकनि खे पैसा, ठीकु आहे, या ॿियूं कमीशनूं जेके बि आहिनि न, इहो सम्झो, ईअं सम्झो त तव्हांजे हिकिड़े आबादगार ते घटि में घटि जेको आहे 20-25,000 रुपया ख़र्चु करे चुकी आहे। सो इहो कार्ड तव्हांजो एतिरो जल्दी ब्लॉक कोन थींदो। गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे सहूलियत ॾियणु, या गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे आबादगारनि खे परेशान करणु। तव्हां इन ॻाल्हि खां बिल्कुलु परेशान न थियो त कार्ड तव्हांजो ब्लॉक थींदो। कार्ड ब्लॉक थींदो, अॻे बि त माण्हू जीए पियो न, इन जो मतिलबु इन में परेशान न आहे थियणो। पर तव्हांजो कार्ड कतई ब्लॉक कोन थींदो, छो जो गवर्नमेंट जो वॾो ख़र्चु थियल आहे। उन खां अलावा तव्हां जेकॾहिं सेंटर ते वञो था, तव्हांखे चवनि था कणिक में मिटी आहे, मॉइस्चर आहे, उन्हनि खे तव्हां ॿुधायो त जेका थ्रेशिंग असां कणिक कई आहे उहा ई असां तव्हांखे ॾियूं पिया। ठीकु आहे, छो जो जेका लाज़मी ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हांजो देरा लहनि पिया उन टाइम ते तव्हांजो बारिशूं हुयूं, कणिक असांजा देरा पुसी विया थ्रेशर जे टाइम ते, ऐं असां जेके जॾहिं लुणियाई कईसीं त मतिलबु असांजो जेको आहे उहो मिटी किचिरो गॾिजी आयो, असां इहा थ्रेशर में आई आहे, असां पाण हथ सां कोन गॾाई आहे। ठीकु आहे, पर तव्हां कोशिशि करे साफ़ु सुथिरी कणिक खणी वञो। ॿियो, जॾहिं सेंटर ते तव्हां खणी था वञो त मज़दूर हुननि जा वेठा आहिनि, फ़ी कटे ते 35 रुपया तव्हां खां वठनि था मज़दूरी। इहा मज़दूरी तव्हां हुननि खे चओ असांखे फैसिलिटेट कयो, इहा मज़दूरी असां छो ॾियूं, या तव्हां पंहिंजा हारी या 1-2 माण्हू वठी वञो जेके तव्हांजा 20-25-30 कटा आहिनि उहे लाहे वठनि। इहा मज़दूरी बि तव्हां न भरियो, हुननि खे चओ त इन ॻाल्हि ते बि हुननि सां मतिलबु तव्हां एहतिजाज कयो त इहा गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे सहूलियत आहे,
असां जेको आहे इहा मज़दूरी वग़ैरह कोन ॾींदासीं। ॿियो किरायो तव्हांजो जेकॾहिं फ़ी मण ते मिसाल 20 25 30 रुपया थो अचे या फ़ी कटे ते 5 किलोमीटर घटि में घटि पाण लॻायूं था, त मां सम्झां थो 20 25 30 रुपया तव्हांजो फ़ी कटे ते किरायो ईंदो। जेकॾहिं नंबर ऑफ़ बैग्स ज़्यादा आहिनि, तव्हांजा ज़्यादा कटा आहिनि त इहो किरायो ईंदो। जेकॾहिं तव्हांजा घटि कटा आहिनि त बि तव्हांजो ईअं सम्झो 40 50 रुपया हिकिड़े हिकिड़े कटे ते ख़र्चु लॻंदो। रक़म टाइम ते जेकॾहिं तव्हांखे मिसाल गवर्नमेंट हिकिड़ी सब्सिडी ॾिए थी, माना सहूलियत ॾिए थी, त 3500 रुपया अघु आहे, त तव्हांखे रक़म टाइम ते नथी मिले त इहो बि नुक़सानु आहे वॾो। पर इन जे लाइ बि गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त आबादकारनि खे रक़म घटि में घटि मतिलबु 48 कलाकनि में, जेकॾहिं वधीक टाइम थो लॻे त बि ईअं सम्झो 4 खां 5 ॾींहंनि जे वर्किंग डेज़ में रक़म अची वञे त बहितरु आहे। इहा आबादकार जी सहूलियत आहे। 5 एकड़नि खां घटि जंहिंजी ज़मीन आहे, ॾिसो 5 एकड़ या 5 एकड़नि खां घटि जंहिंजी ज़मीन आहे उन जी खाइण जी पंहिंजी आहे कणिक हूंदी, ठीकु आहे। लाज़मी मज़दूरी ॾींदो, थ्रेशर ॾींदो, ठीकु आहे, ऐं पंहिंजे लाइ रखंदो, हारी खे ॾींदो। त इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में हुजनि, इहो तव्हां जवाज़ आहे, तव्हां माना इन शइ में परेशान न थियो। मर्कज़ न आहिनि खुलिया, गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त मर्कज़ खोलण में जल्द जेको आहे 1 तारीख़ तां ऐलान कयो आहे। हींअर ताईं जेको आहे काफ़ी इलाइक़नि में काफ़ी जेके असांजा 109 मर्कज़ आहिनि पूरे सिंध में, उहे मर्कज़ असांजा कोन खुलिया आहिनि। हाणे तव्हांखे जेका मां कैप्शन में जेका शइ लिखी आहे इहा तव्हां यादगिरी करे, गवर्नमेंट जो ऐलान आहे ऐं तव्हां जेको आहे इहा पढ़ंदो त तव्हांखे इनशा ताला आसानी थींदी। ॿियो त सेंटर ते जॾहिं वञनि आबादगार त आबादगारनि जी इज़त थिए। उन्हनि जो जेको आहे ऑफिसर, जेके बि ऑफिसर आहिनि उहे आबादगारनि जी इज़त कनि, उन्हनि खां सुठे नमूने सां वर्ताव कनि, उन्हनि खे सही नमूने सां ट्रीट कनि, उन्हनि सां पंहिंजी ऑफिसरी न ॾेखारनि त बहितरु आहे। आबादगार हिकिड़ो मुल्क जो सरमायो हूंदो आहे। आबादगार ख़ुशहाल हूंदो, आबादगार जी इज़त हूंदी त जेको आहे उहा मुल्क जी इज़त आहे, सिंध जी इज़त आहे। इन ते बि गवर्नमेंट ऑफ सिंध या CM सिंध खे गुज़ारिश आहे त तव्हां महिरबानी करे इन्हनि शयुनि ते बि तवजो ॾियो। उन खां अलावा पंजाब में ॾिसो, हीअ सब्सिडी त कुझु कोन्हे। असांखे 55 अरब रुपया जेकॾहिं मिलनि था त मिसाल कणिक जे मद में सब्सिडी, त इहा कुझु बि कोन्हे को। पंजाब गवर्नमेंट जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं, तव्हां यकीन कयो, हुननि जा पेज ॾिसो, हुननि जे ऑफिशियल ॾिसो, हुननि जा मिनिस्टर ॾिसो, हुननि जा डायरेक्टर ॾिसो, उहे हर लम्हो आबादगारनि जे विच में आहिनि। असांजो मिनिस्टर त बयान ई नथो ॾिए न। असांजे माना जेके हिननि जा ऑफिशियल पेज आहिनि उन्हनि ते त हू बसि रुगो टोपी ड्रामो कयो वेठा आहिनि, पर का इंफॉर्मेशन ॾियण जे लाइ तयारु कोन आहिनि, ठीकु आहे। त माना इहे ॻाल्हियूं ॾाढो हिकिड़ो परेशान कंदड़ आहिनि त आबादगारनि खे सही इंफॉर्मेशन नथी ॾिनी वञे। ऐं जेका ही सब्सिडी ॾियनि था पंजाब में 250 अरब रुपया जेको आहे, मुंहिंजे ख़्याल में हींअर लोन जे मद में रुगो ॾिना था वञनि। ट्रैक्टर अलॻि थी वियो ऐं ट्यूबवेल अलॻि थी वियो, कणिक जी सब्सिडी अलॻि थी वई, ॿियनि फसलुनि जी सब्सिडी अलॻि थी वई। उन खां अलावा जेके आहिनि स्प्रेयर मशीन जी सब्सिडी अलॻि थी वई। वॾे में वॾो जेको हुननि जो प्रोजेक्ट आहे, हुननि 60,000 खानदाननि खे 5-5 एकड़ ज़मीन ॾिनी आहे। असांखे 55 अरब रुपए ते जेकॾहिं असां ख़ुशि आहियूं या परेशान आहियूं त असां ते हैफ़ हुजे। इहे ॻाल्हियूं सोचो। ॿियो हिकिड़ो मसइलो हले पियो त आम मार्केट में हींअर कणिक जो जेको अघु आहे उहो वधी वियो आहे। मुख़्तलिफ़ माना जेको आहे ज़िलनि खां या मुख़्तलिफ़ शहरनि खां असां जेका रिपोर्ट वरिती आहे त 9,000 रुपए ते फ़ी 100 kg या 102 kg कणिक पुॼी वई आहे, ठीकु आहे न। तव्हां जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे, तव्हां मार्केट जो अघु तव्हांखे टच कयो था, त बिल्कुलु क्लियर ऐं सचाई सां इन कमेंट में अघु उन्हनि जो लाज़मी रखिजो। ॿी गुज़ारिश इहा आहे त जेकॾहिं वीडियो तव्हां शेयर कंदो त काफ़ी आबादगारनि जी रहनुमाई थींदी। इन में तव्हां असांजो साथ ॾींदा कयो त वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा कयो। असां तव्हांजी रहनुमाई लाइ इहे शयूं लिखंदा आहियूं। गवर्नमेंट जे तरफ़ां शिकायती सेल क़ाइमु हुजनि। जेकॾहिं कंहिं आबादगार खे शिकायत आहे त उन्हनि ते इमीडिएटली कमु थिए। उन्हनि जा मिनिस्टर पाण फ़ोनूं था खणनि, पंजाब जा या KPK जा। ॿाहिरि असां दुनिया में वञूं ई कोन था न। पंजाब ऐं KPK में उन्हनि जा मिनिस्टर, उन्हनि जा DG, उन्हनि जा डायरेक्टर पाण फ़ोनूं था खणनि, पाण उन्हनि सां मतिलबु माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधनि था। ईमेल वञे थी, कॉल वञे थी, को फैक्स करे थो, को लेटर लिखे थो। उन्हनि ते अमल दरमन त शिकायती मर्कज़ हुजे, उन ते जेको आहे हर टाइम जेको आहे ऑन कॉल हुजनि, माण्हू जेके बि मतिलबु हुजनि उहे आबादगारनि जी रहनुमाई कंदा रहनि। ॿियो आबादगारनि खे गुज़ारिश आहे त तव्हां जेकॾहिं मिसाल कणिक सब्सिडी जा पैसा वरिता आहिनि, तव्हांखे हारी कार्ड मिलियो आहे, तव्हां जेकॾहिं ॾिसो था सहूलियत आहे, तव्हां वटि कणिक आहे त गवर्नमेंट खे ज़रूरु कणिक ॾियो।
ॾिसो मार्केट जा रेट भले अॻिते पोइ थिया आहिनि त पर अॻिते इहे गवर्नमेंट असांखे सब्सिडीज़ ॾींदी न, गवर्नमेंट असांखे फ़ाइदा ॾींदी न। असां गवर्नमेंट सां ताउन ज़रूरु कयूं, इहा तव्हांखे गुज़ारिश आहे, ठीकु आहे। छो जो जेकॾहिं गवर्नमेंट वठे थी त लाज़मी गवर्नमेंट इहा कंहिं न कंहिं मतिलबु शहरनि में ॾींदी जिते मतिलबु कणिक जी खोट थी वञे या बहिरान अची थो वञे, त इहो गवर्नमेंट जो ज़िमो हूंदो आहे। तव्हां कोशिशि करे गवर्नमेंट खे कणिक ॾींदो, इन में पंहिंजो फ़ाइदो आहे, नुक़सानु कोन्हे को। ऐं 3500 रुपया फ़ी मण जे हवाले सां रेट बि तमामु बहितरीनु आहे। सो इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। तव्हां पंहिंजा आइडियाज़ कमेंट्स में शेयर कजो ऐं वीडियो को माना कमेंट्स कजो लाज़मी तौर ते। वीडियो खे शेयर कजो जीअं आबाद घरनि ताईं असांजी इंफॉर्मेशन वञे। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू सो मच।